अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छह दिनों छा हसीना बेगम हाणे छाकर जी घर वारी खे इल्जाम लगाए उनके कढी छॾींदो। छा जाबिर खान हाणे आखिरकार मजबूर थी करे सिकू खे मारे छॾींदो। छा रूंडो आखिरकार सिकू खे दिलासा ॾेई उनखे भड़काईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आखिर ताईं ॾिसंदा। थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे चाकर जी घरवारी खे धमकाईंदो, उनखे चवंदो त हाणे तोखे मां अहिड़ी त बेइज़ती कराईंदुसि जो चाकर खान तोखे हमेशह हमेशह लाइ हिन घर मां धके कढे छॾींदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे ऐं इहो बदमाश दिमाग़ी मां तुंहिंजे मथां ज़रूरु लॻाईंदुसि ऐं तुंहिंजे मथां इहो इल्ज़ाम लॻाए कारो दाग़ तो मथां ज़रूरु लॻाईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। चाकर जी घरवारी चवंदो त हसीना बेगम अगरि जेकॾहिं तो ईअं कयो तो मूंखे ज़लील ऐं ख्वार कयो त पोइ मां तोखे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो आख़िरकार मजबूर थी करे हमेशह हमेशह लाइ तोखे हिन घर मां तड़े कढी छॾींदो। ऐं ॿी पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान पंहिंजी संगत खे चवंदो त मां हाणे सिकू खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि, छो जो सिकू ई मुंहिंजे भाउ खे ॾोही सम्झी ऐं उनखे ज़लील ऐं ख्वार कयो ऐं चाकर खान जे अॻियां उनखे क़ैद करे ऐं उनखे सज़ा ॾियारी। पर हाणे मां सिकू खे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि, छो जो सिकू खे अगरि हक़ीक़त पुछे हा त पोइ हक़ीक़त उनजे साम्हूं अची वञे ऐं रूंडो बि क़ैद थी वञे। बहरहाल हू रूंड जी ॻाल्हियुनि में अची करे मुंहिंजे भाउ कासिम खे सज़ा ॾिनई ऐं इन सज़ा जो हू पाण ज़िम्मेवार हूंदो ऐं इहो ई सज़ा हू पाण लोड़ींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे उहो सिकू खे अहिड़ी त हक़ीक़त ॿुधाईंदो, सिकू हमेशह हमेशह लाइ हाणे जाबिर खान जो दुश्मन थी पवंदो ऐं जाबिर खान ई इन जो दुश्मन थी पवंदो। मतिलबु त हाणे ॿई पाण में टकरजी पवंदा ऐं सिकू जेको आहे कासिम खान खे ॻोरींदो रहंदो ऐं उहो सिकू जे वर कॾहिं बि न चढ़ंदो ऐं सिकू उनजे इंतज़ार में हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे हसीना बेगम खे धमकाईंदो। हसीना बेगम खे चवंदो त अगरि जेकॾहिं तोखे हिन घर में रहणो आहे त तोखे सुख सां रहणो पवंदो। हसीना बेगम चवंदो चाकर खान हिन घर में मुंहिंजो बि हिसो आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, बाक़ी पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।